साईं गौर जे हलिया साकी हितां वेंदा तमे खानन जो छा थींदो हलिया साकी हितां वेंदा तमे खानन जो छा थींदो हलिया साकी हितां वेंदा तमे खानन जो छा थींदो जे थींदा बंद में खाना त मस्तानन जो छा थींदो आज रात मैं कशो न घर ना रुख कजो बुद्धि वठो सभई ॿुधो हथ मथे करे नारो जे नारा हैदरी आज रात मैं कशो न घर ना रुख कजो जैखे खबर ना है तैखे ॿुधाइजो जैखे खबर ना है जैखे खबर ना है तैखे ॿुधाइजो साकी जे तरफ़ां अॼु मुफ़्त विरहाइण जी इरादा फरमाश तमाम बेहतरीन कलाम मेहरबानियों फरमाश लियाकत जरदारी साहब आशिक जरदारी साहब जी शमन सेठर साहब जी फरमाश रईस खानदारी जी फरमाश हो सनम सुहणो हो जैसा की 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 पियण वारा किथे मुड़दा हो सनम सुहणो हो जैसा की पियण वारा किथे मुड़दा हो सनम सुहणो Oh
पाण समझी सघो था अगर जो को महबूब कई आशिक जे दर ते वञे त तव्हां छा था समझो उन आशिक लाइ केतिरी न ख़ुशी हूंदी। अची दिलबर ये दर ते खिली जे खैर दर्शन जो माहौल एड़ो लगो पियो न मां चाहतो मां तव्हां के सामो ॾिसां ऐं तव्हां के सामो ॿुधायां। जी मां लियाकत साईं मां इहा ॻाल्हि कई हिकिड़ो ग़रीब आशिक आहे मजबूर आहे न उन वटि माल आहे न मिल्कियत आहे न ढोर आहे न ढगो आहे उन जो महबूब उन जे दर ते अचे तव्हां छा था समझो। अची दिलबर ये दर ते खिली जे खैर दर्शन जो पोइ प्यारा असां पारा पोइ प्यारा असां पारा पोइ प्यारा असां पारा वठण वारा किथे मुड़दा ओ लिखे चट चाहे ककरन में हो लिखे चट चाहे ककरन में ॾिसण